सब्सक्राइब कयो रियाज़ एडिट यूट्यूब चैनल के घंटी जे आइकन ते लाजमी क्लिक कयो त जीअं तव्हांखे हर नए वीडियो की अपडेट मिलती रहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, विक्टर आर्ट सीरीज पार्ट नंबर 3 अगर मैं तव्हांजो होस्ट रियाज़ हुसैन शर। दोस्तों अज पाण सिखंदा विक्टर आर्ट की क्रिकेट कार्टून में कीअं क्रिएट कजे उन तव्हांखे पहिरियों वीडियो ऐं सेकंड वीडियो ॾिसणो आहे। पहिरें हिन चैनल ते अपलोड कर चुको आहियां, तव्हां वीडियो ॾिसी सघो था। मथे आई बटन ईंदो हूंदो, तव्हां पहिरियों पार्ट ऐं पार्ट 2 ॾिसी सघो था वीडियो। ऐं हीअ पार्ट 3 लास्ट पार्ट आहे। हिन में तव्हांखे सेखारींदुसि बैकग्राउंड ठाहिणु। त दोस्तों तव्हांजो घणो टाइम कोन ध्यानु कंदुसि, उन लाइ तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। अगर तव्हां सिखणु चाहियो था विक्टर आर्ट यानी कार्टून में, वीडियो खे लाइक ज़रूर कयो। अगर तव्हां चैनल नवां आहियो त ज़रूर सब्सक्राइब कयो ऐं घंटी आइकन ज़रूर क्लिक कयो त जीअं तव्हांखे हर नई वीडियो अपडेट मिलंदी रहे। त वीडियो खे स्टार्ट था कयूं दोस्तों।
तो दोस्तों तव्हां ॾिसी रहियो मां इलाही टेप ठाहिया आहिनि में हर हिकु टेप में अलॻि अलॻि बॉडी पार्ट ठाहिया आहिनि। त तव्हांखे घुरिजे त ईअं तव्हां अलॻि अलॻि टेप ते हर अलॻि अलॻि बॉडी पार्ट ठाहियो। इन में इहो आहे जो तव्हांजी सहूलियत रहंदी, तव्हांखे कुझु ग़लती थी वेंदी त डील करे सघो था। असांजी जेकी तस्वीर आहे उहा कंप्लीट थी वई आहे, तयारु थी वई आहे। हाणे असांखे सेव कंदासीं, मतिलबु 3 डॉट तव्हां ॾिसी रहिया आहियो। तव्हां हुन ते क्लिक करे एक्सपोर्ट कयो। एक्सपोर्ट खां पोइ तव्हां सेव जे बटन ते क्लिक कयो त असांजी फ़ोटो जेकी आहे तयारु थी वई आहे, कार्टून में कंप्लीट थी वई आहे। उमेद थो कयां तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। मिलंदासीं हिकु नए मौज़ू ऐं हिकु नई वीडियो में। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।